उन जो गुर ॻोल्हण असांजे हिसाब किताब में आहे ई। तव्हां ॿुधाई त क़ुरानी आयत थी वई ॻाल्हि। मूं काफ़ी साल पहिरीं जॾहिं इहो सवाल खांसि पुछियो त मूंखे चई त भाऊ गुल इहो तूं पुछी रहियो आहीं मूंखां? मुंहिंजो अदा आऊं त नथो पुछां, पर जेको असांजो हिते जो पढ़ियल लॾो आहे कोस्तान जो, उन्हनि जो इहो ख़्यालु आहे। त थोरी देरि लाइ चुप थी वियो। वॾो हिकिड़ो शुकारो भरण खां पोइ पिटाई जो बैत पंहिंजो पढ़ियईं त मोए हाकेसी मामरो अची पियो अंधनि, फिल हक़ीक़त फील खे सुञाणनि, संदी सरदारनि बसीरत बीना की। चेदा इहो इल्मु ऐं वॾेरे दूरे खान खे ॿुधायां, वॾेरे बादल खान खे ॿुधायां, वॾेरे जामनदे खान खे ॿुधायां, चओ त वञी ज्ञानचंद ईसराणी ऐं मलिक असद खान खे ॿुधायां। इल्म जे लाइ त माण्हू पाण हली अचे न। प्यासो उञायल माण्हू पाण पाणी न हली वेंदो, पाणी हुनजे वही अची वात में न पवंदो। पर जेकॾहिं मूं वटि को माण्हू आयो हुजे, मूं उनखे बेफैज़ करे मोकिलियो हुजे, त वरी बिटाई जो बैत पे त न्याय खां नींह सिख मोजा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिर बाफ न निकिरी। आऊं त इहा बाहि अंदर में थमियो, कई मुलायता रछ पियो पचायां, पर वठण वारो को कदरदान त हुजे। तूं जिन पढ़ियलनि जी ॻाल्हि थो करे, इहे त मूं त ईअं ॾिठो आहे त इहे असांजे वॾेरनि ऐं सरदारनि जा पेर द्वारण ऐं उन्हनि जे चापलूसनि ऐं चमचागिरियुनि में पूरा आहिनि। तूं कहिड़नि माण्हुनि जी ॻाल्हि थो करे? नाला त मूंखे ॿुधाए। बिटाई जो बैत में हला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, आऊं त पचां थो, आऊं त अंदर में जलां पियो। ही जेको असांजे कोस्तान जो हाल आहे, ही हाल ॾिसी जेकॾहिं को ग़रीब माण्हू के हक़ जी ॻाल्हि थो करे, त इहे साॻिया तो जा पढ़ियल लिखियल माण्हू इन्हनि वॾेरनि जा साथारी थियो। उन माण्हूअ जो मणको भञण जे लाइ हू माण्हू आता आहिनि। मूं ते इहा कोस्तान जे इन्हनि पढ़ियलनि जी मयार मूं ते कान थी लॻे भाऊ गुल। पोइ मूंखे जॾहिं हिकिड़ो हुन उते किताब ॾेखारियो, जंहिंमें कोस्तान जो अॼु खां 300-350 साल पहिरीं उनमें उहो नक्शो हुयो, जंहिंमें मूंखे चवंदो भला हिन थोरो तस्वीर त चिट भला कहिड़ी थी वञी बीहे। मूं इहे टिपका ॾेई ॾेई जॾहिं तस्वीर ठाहे मूंखे ॿुधायो त मूंखे त हिते ईअं ॼण त को डिघे कद वारो धराड़ आहे जेको ओई कुल्हे में हयो, बकरियुनि जो धण कंहिं जबल जे तर में वेठो चारे। कोस्तान जूं हदूं उन वक़्तु सिबी ऐं ॾाढर जूं हदूं जिते ख़तम थियूं थियनि, उतां खां शुरू थिए थियूं। इहो सॼो एरिया उन वक़्तु जेके बुरफ़तनि जा मलिक सरदार ऐं उन्हनि जा राज हुआ, उन्हनि जे हथ हेठि हो। को दौर त इहो बि हो जो हब खां वेंदे लसबेले ताईं मलिक पहाड़ खान जी हुकूमत रही आहे। इन जे कॾहिं असां नक्शे खे ॾिसूं त ही सॼो कोस्तान वेंदे मंगे पीर ताईं, मंगे पीर ते बुरफ़तनि जो सभिनी खां अवल जेको सरदार मलिक सरदार खान अवल जी क़बर उते, मलिक बुला खान अवल जी क़बर उते, मलिक हारून जी क़बर उते, मलिक दुआ जी क़बर उते। इहे बेयारो विसारियल क़बरूं हिन वक़्तु बेयारो मददगार संदन पोयरनि ते दाई आहिनि, पर उन वक़्त जी साखी ऐं शाहिद आहिनि। इहो हो असांजो कोस्तान। हाणे जॾहिं असां हिन वक़्त जे कोस्तान ते नज़र था धरियूं त न धराड़ आहे, न संदसि ओई आहे, न बकरियूं आहिनि, न जबल आहे। बकरीअ जो पुछ वञी बचियो आहे, जंहिंखे बि असांजा सरदार ऐं वॾेरा
उन जो भुज भुज पटण जे लाइ आता आहिनि। जेकॾहिं आम माण्हू वीचारो दाहे त किथे दाहे, कंहिं वटि वञे? बेटा एॾो बहितर त जो से लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर मारूअड़ा फ़कीर कंहिं दर ॾींदा दहाणी। किथे वञी जेको सो माण्हू दाहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तारीख़ मां आउं हथ ॿधी गुज़ारिश थो कयां असांजे मौजूद चङनि मुड़ुसनि खे त तारीख़ मां सबक़ु हासिल करियो। अव्हां खां बि ॾाढा, अव्हां खां बि ताक़तवर वक़्त जा वॾा वॾा जाबर बाथिया हुआ, पर तारीख़ उन्हनि जा छट पट ते हणी छॾिया। तारीख़ सभु शयूं शायदि बख़्श करे छॾे, पर पंहिंजी धरतीअ माउ जो सौदो ऐं धरतीअ माउ सां गद्दारी कंदड़नि खे तारीख़ कॾहिं बख़्श नाहे कयो। तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो त तारीख़ में धरतीअ माउ जे दलालनि ऐं गदारनि जा नाला बिना कफन जे कंहिं कुंड में पियल हूंदा आहिनि। हा, दरिया ख़ान बुरफत जो नालो, जगी ख़ान बुरफत जो नालो, चाकर ख़ान कलमती जो नालो, चाकर ख़ान जोखे जो नालो, बशाम पालारी जो नालो, देवमल कोस्तानी जो नालो, मिर्ज़े ख़ान नुआणीअ जो नालो, मामून मेमण जो नालो, निम मंगणहार जो नालो, वरियल खासकेली जो नालो, मुटके ख़ान पालारी जो नालो ऐं दुर्ममंद पालारी जा नाला। तारीख़ जेका कोस्तान जी लिखी वेंदी सभिनी खां मथां हूंदा त इहे माण्हू हुआ जिन पंहिंजी धरतीअ जे लाइ, पंहिंजे धरतीअ जे कब्ज़े खोरीअ ख़िलाफ़ इन्हनि माण्हुनि कंहिं न कंहिं दंग ते, कंहिं न कंहिं जाइ ते आवाज़ उथारियो। अॼु तव्हां ॾिसो, तव्हां मूं इहा मलिकनि जे सरदारी जी ॻाल्हि थिए कई, हिन असांजो जेको पट आहे, तव्हां जेकॾहिं इहो इलाइक़े जी तव्हां चूंड करियो त बारण, नाराथर, अकरो, आञणी, थधो 13 तारीख़ी जंगियूं लॻियूं। उन जे बावजूद बि इहा सॼी जूए पोइ बि पाकिस्तान ठहिण ताईं बि बुरफत मलकनि जे सरदारी हेठि हुई। उन्हनि जा राज मुख़्तलिफ़ ज़रूर हुया। त हिन वक़्तु बारण खां वठी, मलीर खां वठी बारण ताईं सॼे मुल्क जी भेल पई थिए। असांजा 2 ताक़तवर सरदार, 17 राजनि जा सरदार असेंबलियुनि में वेठा आहिनि। तव्हां कॾहिं उन्हनि जे वाता, ऐं उहे रखवाला बि आहिनि, मालिकी जी दावा बि कनि था। तव्हां कॾहिं ॿुधो उन्हनि जे वाता असेंबली जे फ्लोर तां कॾहिं उन्हनि माण्हुनि हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायो? आउं अञा बि सलाम थो पेश करियां उन कोस्तान जाए खीयलदास कोस्तानीअ खे, जे असेंबली जे फ्लोर तां हिकिड़ो दफ़ो न 2-3 दफ़ा इन वालार जी वावेला कई। यादि रखो, मूं तव्हांखे पहिरीं इहे लफ़्ज़ वरी दोहरायां थो त तारीख़ मां सबक़ु हासिल करियो। अञा बि तव्हां वटि वक़्तु आहे। इहो न थिए त तव्हां ईअं सम्झो त हीअ जेका फुर आहे, हीअ जेका माठ आहे, इहा अव्हां खे फबी वेंदी। तारीख़ जॾहिं लेखा चोखा लाहींदी, धरती तो ते दाहींदी, इहो वक़्तु ॾिसो त तव्हांजा नाला किथे थो लिखाए। असां अॼु जॾहिं इन्हनि माण्हुनि जा नाला वठूं पिया, ये धरतीअ जा नाला लिखाए विया, ये तारीख़ चरी न आहे। मूंखे दुर्ममंद पालारी जा इहे तारीख़ी लफ़्ज़ यादि था पवनि जॾहिं हुन मूं ऐं गुलसन कलमतीअ खे चयो, हिते ई असीं आयासीं, त बैरिया टाउन जे ख़िलाफ़ अवां जो इहो त ख़ैर कमु न हुयो, इहो सियासी मसइलो हो, उतां जे समाजी तंज़ीमनि जो मसइलो हो। उन्हनि जॾहिं अखियूं पूरियूं, तव्हां हिन कब्ज़ा गीरत ख़िलाफ़ जॾहिं उथी बीठा आहियो, त मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मतां इन मलिक रियाज़ वटि चंद टकनि ते विकिजी
तारीख़ में पाण खे खिलण हा बि पंहिंजे कुड़म, पंहिंजे कबीले, पंहिंजे नेहे, पंहिंजे धरतीअ खे खिलण हा बि मता करियो। गुलसन पंहिंजी पत पारे तारीख़ में हमेश जे लाइ अमर थी वियो। अॼु असीं गुलसन जो नालो था वठूं, अहिड़ा हुनजा 15-16 किताब आहिनि। अहिड़ा माण्हू तारीख़ में अमर थींदा आहिनि। आऊं बि इहो वचन थो कयां, पर आऊं हिते हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, मुंहिंजो भाउरनि जहिड़ो दोस्त बि आहे, ख़ुदा बख़्श विके जो साहब, जॾहिं खेसि हथ कड़ियूं हणी कोर्ट में पेश कयो वियो त मूं तॾहिं बि साणस जे लाइ उते हिकिड़े गुलसन जे प्रोग्राम में ॻाल्हायो हो, पर मूंखे हिते ॾाढे ॾुख सां थी ॻाल्हि इहा करणी पए त साईं बि तकड़ो विकिजी वियो, बीठो कोन। आऊं जो तव्हां सां वचन थो कयां, तारीख़ में चंद टकनि ते विकिजी पंहिंजे मौत या तारीख़ी कार कॾहिं बि न मलींदुसि। ऐं विके जे हिसाब सां कयां ॿी बि हिकिड़ी गुज़ारिश आहे त साईं तव्हां इहे तारीख़ी लफ़्ज़ पंहिंजे किताब मां भली कढी छॾियो, पर इहे तारीख़ी हक़ीक़तूं तारीख़ में हाफ़िज़ निज़ामानी जा पड़ाड़ा थी गूंजंदियूं। कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन खां मुल ॿियो मथे ई कोन्हे। घणा विया विकिजी, घणा विया लिखिजी, पर असीं अञा ताईं तुरिया बि न आहियूं। अला भाई, तव्हां सभिनी जी महिरबानी, सभिनी जा थोरा महिरबानी।